अस्सलाम वालेकुम वीवर्स। आई होप कि तव्हां सभु ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। असांजा जेके सेशन्स तव्हां ॾिसी रहिया आहियो उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे रहिया हूंदा। अॼु असांजो जेको नयो टॉपिक आहे उनजो नालो आहे मस्क्यूलाइन ऐं फेमिनाइन, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं मुज़किर ऐं मोनिस। अगरि तव्हां ॾिठो हूंदो त सिंधी किताब में क्लास पहिरें खां वठी मुज़किर ऐं मोनिस जो कॉन्सेप्ट पढ़ायो वेंदो आहे ऐं वॾियुनि क्लासनि ताईं इहो हलंदो रहंदो आहे। नंढनि क्लासनि में छो जो उहो रिश्तनि खां नालनि खां शुरू थींदो आहे, जीअं अम्मा जो, बाबा, भाउ जो, भेण, त नंढनि ॿारनि खे एतिरी मुश्किल न थींदी आहे। पर जॾहिं जॾहिं क्लास में प्रोग्रेशन ईंदी आहे, इन टॉपिक में वधाउ ईंदो आहे त उते मुश्किल पैदा थींदी आहे। अॼु असां इहो सम्झंदासीं कि सिंधी में मुज़किर ऐं मोनिस जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि, कहिड़ा उसूल आहिनि, कहिड़ियूं वाटूं आहिनि, जंहिंजे तहत असां इहो अंदाज़ो लॻायूं कि ही वारो जेको लफ़्ज़ आहे या नाउन आहे इहो मुज़किर चइबो या मोनिस चइबो। मुंहिंजो तव्हां खां इहो क्वेश्चन आहे कि मुज़किर ऐं मोनिस छा खे चइबो आहे? जी, मुज़किर ऐं मोनिस जेके आहिनि बेसिकली जिन्स खे ज़ाहिर कनि था। मुज़किर नर खे चयो वेंदो आहे ऐं मोनिस मादी खे चयो वेंदो आहे। हाणे पाण अॼु असां इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त उहे कहिड़ियूं निशानियूं आहिनि जंहिंजे ज़रिए असांखे ख़बर पए कि ही नाउन जेको आहे उहो मुज़किर आहे ऐं ही वारो नाउन जेको आहे उहो मोनिस आहे। सभ खां पहिरीं असां कुझु इस्मनि खे डिस्कस कंदासीं। उहे इस्म जिन जे लास्ट में जेको आवाज़ आहे उहो सुर जो आवाज़ अचे, उहे इस्म अक्सर करे मुज़किर हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु जीअं अंब जो आख़िरी वारो जेको आवाज़ आहे उहो जो आवाज़ आहे। भाव जो आख़िरी आवाज़ आहे। माउ जो आख़िरी आवाज़ जेको आहे आहे। पर भाव ऐं अंब जेके आहिनि उहे मुज़किर, इहे त आहिनि ई मुज़किर, ठीकु आहे। पर जॾहिं माउ आहे त माउ जो आख़िरी आवाज़ जेको आहे पर माउ पाण बेसिकली मोनिस आहे। त इन मां साबित थियो त कुझु अहिड़ा बि असांजा इस्म आहिनि जेके भली जे आवाज़ ते ख़तमु थियनि पर उहे मोनिस बि थी सघनि था। अच्छा टीचर, असां हींअर सिखी रहिया आहियूं मुज़किर ऐं मोनिस। मुज़किर ऐं मोनिस खे सुञाणण जूं कुझु ख़ासि निशानियूं हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरियां असां मुज़किर जे निशानियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं कि उहे कहिड़ियूं निशानियूं आहिनि जिन मां ख़बर पवे कि ही वारो असांजो नाउन जेको आहे उहो मुज़किर आहे। हर उहो नाउन जंहिंजो आख़िरी वारो आवाज़ सुर ते ख़तमु थिए उहो मुज़किर हूंदो। मिसाल जे तौरु भाउ जो आख़िरी वारो आवाज़ ते ख़तमु थिए थो, मुज़किर आहे। अंब जो आख़िरी वारो आवाज़ ते ख़तमु थिए थो त अंब मुज़किर आहे। पर कुझु अहिड़ा बि नाउन हूंदा आहिनि जेकी वारे आवाज़ ते ख़तमु थींदा आहिनि पर उहे मुज़किर न हूंदा आहिनि, पर उहे लफ़्ज़ इलाही घटि हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु माउ जो आख़िरी वारो आवाज़ ते ख़तमु थिए थो पर माउ लफ़्ज़ मुज़किर न मोनिस चवराईंदो। अहिड़ा लफ़्ज़ घटि हूंदा आहिनि। अच्छा टीचर्स, हाणे तव्हां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी रखो। असां करण वारा आहियूं हिकिड़ी असाइनमेंट। इट्स असाइनमेंट टाइम। तव्हां छा कंदो, हिन महिल ताईं जेके असां हिकु निशानी खे सम्झो आहे कि उहे लफ़्ज़, उहे नाउन जिन जे आख़िर में जो आवाज़ अचे, के बि 5 अहिड़ा मुज़किर लिखंदो जिन जे आख़िर में जो आवाज़ अचे। शुरू करियो। जी टीचर्स, हाणे असां निशानी नंबर 2 ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहे लफ़्ज़ जिन जे पछाड़ी में जो आवाज़ अचे, सुर जो आवाज़ अचे, उहे बि अक्सर करे घणे भाङे मुज़किर ई हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु कद्दू में आख़िरी आवाज़ जो आहे। भाऊ में आख़िरी आवाज़ जो आहे। त हिन ज़रिए असांखे ख़बर पई, हिन निशानी जे ज़रिए ख़बर पई कि उहे लफ़्ज़ जिन जे आख़िर में जो आवाज़ अचे उहे बि घणो करे
मुज़क्किर ई हूंदा आहिनि। असाइनमेंट टाइम। जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन खणो ऐं के बि 3 अहिड़ा लफ़्ज़ लिखो जिन जे आख़िर में ऊ जो आवाज़ु अचे ऐं उहे मुज़क्किर हुजनि। जी टीचर्स, निशानी नंबर 3, अहिड़ा नाउन जिन जे आख़िर में ओ जो आवाज़ु अचे, सुर ओ जो आवाज़ु अचे, उहे बि मुज़क्किर चवराईंदा आहिनि। मिसाल जे तौरु घोड़ो, घोड़ो में आख़िरी वारो आवाज़ु ओ आहे, घोड़ो घोड़ो। ॾाॾो, ॾाॾो में आख़िरी आवाज़ु ओ जो आहे, ॾाॾो। या इनखे हीअं कयूं, पोढ़ो, पोढ़ो में बि आख़िरी आवाज़ु ओ जो आहे। ठीकु, जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी रखो ऐं 5 लफ़्ज़ उहे लिखो जिन जे आख़िर में ओ जो आवाज़ु अचे ऐं उहे मुज़क्किर हुजनि। जी टीचर्स, हाणे जेके असां निशानी शेयर कयूं उहे त हुयूं मुज़क्किर खे सुञाणण जे लाइ। हाणे कुझु असां ॿियूं निशानी शेयर कंदासीं जंहिंमां असांखे इहा ख़बर पवंदी त हीउ वारो लफ़्ज़ मोनिस या मादी जिन्स ॾांहुं इशारो करे थो। ठीकु आहे, त सभ खां पहिरियां असां वटि हिकिड़ो लफ़्ज़ आहे खट। तव्हां ॾिसंदो खट जो आख़िरी वारो जेको आवाज़ु आहे उहो आहे। इन जो मतिलबु कि उहे लफ़्ज़ जिन जो आख़िरी वारो आवाज़ु निकिरे उहे मोनिस हूंदा आहिनि। जीअं खट जो आख़िरी वारो आवाज़ु आहे जीअं ज़ाल जो आख़िरी आवाज़ु आहे जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी कयो ऐं के बि 3 अहिड़ा लफ़्ज़ लिखी वठो जिन जे मथां आख़िरी वारो आवाज़ु, जिन जो आख़िरी आवाज़ु अचे। जी टीचर्स, मादी खे सुञाणण जे लाइ या मोनिस खे सुञाणण जे लाइ निशानी नंबर 2 उहा इहा आहे कि उन लफ़्ज़ में आख़िरी आवाज़ु आ जो अचे। मिसाल जे तौरु जीअं बला, गंगा, गिला, इन्हनि सभिनी जो आख़िरी आवाज़ु आ आहे। सही आहे, पर इन खां अलावा कुझु अहिड़ा ॿिया बि लफ़्ज़ आहिनि जिन जो आख़िरी आवाज़ु त आ थो निकिरे पर उहे मुज़क्किर आहिनि, मोनिस न थींदा। मिसाल जे तौरु राजा जो आख़िरी आवाज़ु आ आहे। ठीकु, जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी रखो ऐं अहिड़ा वारा 2 मुज़क्किर ऐं 2 मोनिस लिखो जिन जो आख़िरी वारो आवाज़ु आ अचे। मोनिस खे सुञाणण जी निशानी नंबर 3 उहे लफ़्ज़ जिन जे आख़िर में आवाज़ु सुर ए जो अचे उहे मोनिस हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु भित में ते जो आख़िरी जेको आवाज़ु आहे उहो ए आहे, भित, त ही मोनिस आहे। दिल जो आख़िरी वारो आवाज़ु ए आहे, त ही मोनिस आहे। पर हिन खां अलावा कुझु अहिड़ा ॿिया बि लफ़्ज़ हूंदा आहिनि जेकी जिन जो आवाज़ु आख़िर में ए जो हूंदो आहे पर उहे मोनिस न मुज़क्किर हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु जीअं सेठ या ख़िज़र। जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी रखो ऐं के बि 3 अहिड़ा लफ़्ज़ लिखो जिन जे आख़िर में ए जो आवाज़ु हुजे ऐं उहे 3 लफ़्ज़ मोनिस हुजनि। जी टीचर्स, मोनिस खे सुञाणण जे लाइ निशानी नंबर 4 अहिड़ा लफ़्ज़ जिन जे आख़िर में ई जो आवाज़ु अचे उहे सभई मोनिस हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु जीअं ॿिली, माई, घोड़ी वग़ैरह। पर कुझु अहिड़ा बि लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन जे आख़िर में भली ई जो आवाज़ु ई छो न हुजे पर उहे मोनिस न बल्कि मुज़क्किर हूंदा आहिनि। जीअं खटी, हलवाई, धोबी वग़ैरह। जल्दी सां पंहिंजी कॉपी ऐं पेन रेडी रखो ऐं के बि 3 अहिड़ा मोनिस लिखो जिन जे आख़िरी आवाज़ु ई जो अचे। जी टीचर्स,
मोनिस जेके अक्सर करे मुज़क्किर इस्मनि जा ई ठहंदा आहिनि। मुज़क्किर मां मोनिस खे ठाहियो वेंदो आहे, पर मोनिस उहे हूंदा आहिनि जेके हिकिड़ा त मुज़क्किर मां ठहंदा आहिनि, ॿिया निराला हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु असां वटि ही उठ जो हिकिड़ो पेयर आहे, उन में हिकिड़ो उठ आहे ऐं ॿी ॾाची आहे। कुझु असां वटि इस्म अहिड़ा हूंदा आहिनि जेके निराला, मुज़क्किर ऐं मोनिस हूंदा आहिनि। निराला उन जे करे हूंदा आहिनि छाकाणि त उन में मुज़क्किर बि चेंज हूंदो आहे ऐं मोनिस बि चेंज हूंदो आहे। मिसाल जे तौरु अगरि असां उठ जे हिन जोड़े खे ॾिसूं त असां मुज़क्किर खे उठ चवंदासीं ऐं उन जे मोनिस खे ॾाची चवंदासीं, त ॿिन्ही जा नाला हिक ॿिए खां डिफरेंट आहिनि, इन जे करे हिन खे निराला चयो वेंदो आहे। ठीकु आहे। अगरि असां हिन तस्वीर खे ॾिसूं त ढॻो ऐं ढॻी, ढॻो असांजो मुज़क्किर आहे। ढॻो जो अगरि असां ओ वारो साउंड हटाए करे ई लॻाईंदासीं त ढॻी थी वेंदो। हीअ असांजो निरालो इस्म न आहे, बल्कि मुज़क्किर मां मोनिस ठाहियो वियो आहे। ठीकु आहे। साॻिए तरीक़े सां जेको पहिरियां वारो असांजो ही निराले इस्मनि जो आहे, छो जो हिन में उठ अलॻि आहे ऐं ॾाची अलॻि आहे, ऐं हिन में असांजो ढॻो मां फेराए उनजो जेको मोनिस ठाहियो वियो आहे उहो ढॻी। ठीकु। पंहिंजी पेन ऐं कॉपी रेडी रखो ऐं जल्दी सां निरालनि इस्मनि जा के बि 3 मिसाल ॾियो। आम तौर ते जेकी मुज़क्किर मां मोनिस ठहंदा आहिनि उन्हनि जी कुझु लिस्ट हीअं ईंदी आहे। मिसाल जे तौरु ढॻो, ढॻे जो मोनिस ढॻी। छोकिरो, छोकिरो जो मोनिस छोकिरी। छोकिरी बि थी सघे थो, छोकिरे बि थी सघे थो, जेकॾहिं सिर्फ़ु ज़ेर ॾियांसि त बि सही आहे। ठीकु आहे। या बिलो, ॿिली। इन खां अलावा ॿिया बि थी सघनि था, जीअं घोड़ो, घोड़ी। ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं निरालनि मुज़क्किर ऐं मोनिस जी ॻाल्हि कयूं त उन में ॿई हिक ॿिए खां अलॻि हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु जीअं उठ, उठ जो ॾाची। अबो, अबो जो अमा। घेटो, घेटो जो रिढ। हिननि में तव्हां ॾिसंदो त निराला मुज़क्किर ऐं मोनिस में ॿई हिक ॿिए खां अलॻि आहिनि, जॾहिं त हीअ हिक जहिड़ा ई हूंदा आहिनि, सिर्फ़ु हिननि जे आख़िरी वारे आवाज़ में फ़र्क़ु हूंदो आहे। मुज़क्किर मां मोनिस ठाहिण जो क़ाइदो नंबर 1, जॾहिं बि असां वटि को अहिड़ो मुज़क्किर आहे जंहिंजे आख़िर में ओ जो आवाज़ मौजूदु आहे, त उन जे मोनिस ठाहिण लाइ असां आख़िर में ई जो आवाज़ कढंदासीं, लॻाईंदासीं। जेकॾहिं असां वटि कॾहिं ईअं बि थींदो आहे जीअं छोकिरो आहे त हिते ई जी जॻह ते सिर्फ़ु ज़ेर लॻायूं ऐं छोकिरे चऊं त बि सही आहे। अच्छा, रूल नंबर 2 इहो आहे कि जेकॾहिं अहिड़ो मुज़क्किर जंहिंजो आख़िरी वारो आवाज़ अचे त उनखे मोनिस में तब्दील करण जे लाइ पेश जी जॻह ते ज़ेर लॻाइबी। मिसाल जे तौरु जीअं गॾह, गॾहे, या छोकर, छोकरे। कुझु मुज़क्किर इस्मनि खे मोनिस में तब्दील करण जूं अलॻि अलॻि वाटूं हूंदियूं आहिनि, जीअं मिसाल हाथी, हाथिण, शींहं, शींहण, ॾेर, ॾेराणी वग़ैरह। असाइनमेंट टाइम। टीचर्स, मां तव्हांखे कुझु हिते जानवर ॾेखारे रही आहियां। हिन में कुझु उहे आहिनि जेके मोनिस आहिनि ऐं कुझु मुज़क्किर आहिनि। मां तव्हांखे उन्हनि जा नाला ॿुधायां थी। जेकॾहिं उहे मुज़क्किर आहिनि त तव्हां उन्हनि जा मोनिस पाण वटि नोट कंदो, जेकॾहिं उहे मोनिस आहिनि त तव्हां उन्हनि जा मुज़क्किर पाण वटि नोट कंदो, ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदो त इन्हनि मां निराले इस्मनि वारा कहिड़ा आहिनि। ठीकु। रिछ, ॿकर, हरणी, गॾह, शींहं, घेटो, ढॻो, घोड़ो। जी टीचर्स, अॼु जे सेशन में असां मुज़क्किर ऐं मोनिस जूं कुझु निशानियूं सम्झियोसीं, उन जा क़ाइदा ऐं वाटूं सम्झियोसीं त कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि इस्मनि खे सुञाणे सघूं था त उहे मोनिस आहिनि या मुज़क्किर आहिनि। होप सो कि अॼु जो सेशन इलाही सुठो रहियो हूंदो तव्हांजे लाइ।
ऐं कंहिं हद ताईं मोनिस ऐं मुज़क्कर जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, जेके क़ाइदा आहिनि, जेके निशानियूं आहिनि, उहे क्लियर थी चुकियूं हूंदियूं। अगरि इन हवाले सां तव्हांजो को बि सुवालु आहे या कुझु पुछणु था चाहियो त असांखे कमेंट बॉक्स में ज़रूरु आगाह कजो। असांखे तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं बेल बटन खे ज़रूरु क्लिक कजो त जीअं असांजा नवां सेशन्स तव्हां ताईं पहुचंदा रहनि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। असांखे ॾियो इजाज़त, हिकु ॿिए नए सेशन में वरी ईंदासीं। अल्लाह हाफ़िज़।